बी ख़बर बुलेटिन में शामिल कंदासीं। अवांखे अपडेट कंदासीं। ठटे में बि हल्की हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त पाणी घर अंदरि बि दाख़िल थी रहियो आहे। ठटे जी सूरत हाल बाबति अवांखे अपडेट कयूं पिया। ठटे में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में बीठल पाणी बरसाती पाणी घर अंदरि दाख़िल थियण लॻो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ठटे में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त हेठाहीं वारे इलाइक़नि में बीठल पाणी बरसाती पाणी घर अंदरि दाख़िल थी रहियो आहे, जंहिं सबबि रहवासी तमामु घणा परेशान थी रहिया आहिनि। साहिली पट्टीअ जे इलाइक़नि में सिम नाला ओवरटॉप थियण सबबि ॻोठ ॿुॾण जो ख़दशो बि वधी वियो आहे। रहवासियुनि पारां परेशानी बि ज़ाहिर कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। दाहूं बि कई वयूं आहिनि त इंतिज़ामिया को तहरुक वठे। ठटे में बि इहा ई सूरत हाल आहे, ॿोॾ वारी सूरत हाल आहे। बरसाती पाणी ओवरफ्लो थियण सबबि सिम नाला बि ओवरटॉप थी विया आहिनि, जंहिं सबबि पाणी घरनि अंदरि बि दाख़िल थी रहियो आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में बीठल बरसाती पाणी घरनि अंदरि दाख़िल थी रहियो आहे, जॾहिं त ॻोठ ॿुॾण जो बि ख़दशो वधी वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। जॾहिं त बरसाति नेमत हूंदी आहे, पर कुझु इलाइक़नि में बरसाति ज़हमत बणियल आहे, छो त उते को ड्रेनेज सिस्टम न आहे। इंतिज़ामिया पारां बि हिन महिल ताईं को तहरुक न वरितो वियो आहे। पाणी निकाली लाइ बि को हल न ॾिठो वियो आहे, जंहिं सबबि शहरी तमामु घणा परेशान आहिनि। लोड शेडिंग जो बि आज़ार आहे, जॾहिं त मौसम तमामु घणी ख़ुशगवार आहे, पर कुझु माण्हू मौसम खे इंजॉय न करे सघा आहिनि, छो त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इहे मसइला तमामु घणा वधी रहिया आहिनि। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे ठटे मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब, अपडेट कजो। ठटे में बि तेज़ बरसाति थी रही आहे, जंहिं सबबि ठटो ॻोठ बि ॿुॾण जो ख़दशो वधी वियो आहे। हिन जा तव्हां वटि छा तफ़सील आहिनि? जी, ठटे में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठटे समेत जेके शहर आबादी वारा इलाइक़ा हुजनि या साहिली पट्टी वारा इलाइक़ा हुजनि, कोस्तान में बरसाति पई आहे। कोस्तान में बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार थी रही आहे, पर साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में वक़्फ़े सां तेज़ बरसाति पइजी रही आहे। जंहिं सभु साहिली पट्टी मां जेके मुख़्तलिफ़ आउटफॉल ड्रेन सिम नाला आहिनि, उन्हनि जे बारे में इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त उहे ओवरटॉप करणु लॻा आहिनि ऐं उहो ओवरटॉप करण खां पोइ उनजो वापसि जेको आहे उबतो वहण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, जंहिं सबबि उनजे वापसि उबतो वहण जे नतीजे में जेका नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। अहिड़ी सूरत खां पोइ जॾहिं इंतिज़ामिया खे आगाही ॾिनी वई आहे, तक जे MP हाजी अली ज़रदारी खे ॿुधायो वियो आहे, जंहिंखां पोइ उन्हनि जी चवणु आहे त जेका लाॻापियल जेके इख़्तियारियूं आहिनि, ख़ासि तौर ते ड्रेनेज खाते खे चयो वियो आहे त उते मशीनरी हैवी मोकिले। केटी बंदर या अफ़वा जे इलाइक़े वासे सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जी चवणु आहे त जेके टिका ड्रेन आहे, ओचितो आउटफॉल ड्रेन आहे, सिम नाला आहिनि, घोड़ाबारी आउटफॉल ड्रेन आहे, उन्हनि ते पाणी जो दबाव प्रेशर वधी रहियो आहे। साॻी रीति ठाटो आउटफॉल ड्रेन जेको गुज़िरियल भेरे तमामु घणो मसइलो पैदा कयो हो, ठटो सब ड्रेन जेके आहिनि उन्हनि जी हालत बहितर न आहे, उन्हनि ते पाणी जो दबाव वधी रहियो आहे। ख़ासि तौर ते शहरी आबादी वारनि इलाइक़नि में अञा ताईं जेको आहे ठटो शहर आहे, उन्हनि जे हेठां इलाइक़ा आहिनि, या घारो शहर आहे, उन्हनि जे हेठां इलाइक़ा आहिनि, उन्हनि ते बरसाती पाणी बीहजी वियो आहे। उनजे नेकाल लाइ जेको आहे कंहिं जोगाड़ बंदोबस्त न थी सघिया आहिनि। गुज़िरियल ॾियारे मुआविन ख़ुसूसी इशफाक़ मेमन दौरो कयो हो, उनजे आॾो बि म्यूनिसिपल इंतिज़ामिया जेको ठटो म्यूनिसिपल कमेटी जी चेयरमैन ऐं ॿियनि शिकायतूं कयूं हुयूं त पब्लिक खातो साबित न थियो करे, पब्लिक खाते जी इंतिज़ामिया जेका आहे पाणी निकाल करण लाइ मशीनरी इस्तेमालु नथी करे। जॾहिं ख़ुदि मुआविन ख़ुसूसी दौरो कयो ठटे शहर जी जेका पंपिंग स्टेशन थियो, उते बि इंकशाफ साम्हूं आयो त उहे मशीनरी जेका उन्हनि जी आहे उहा बंदि पियल आहे या नाकारा पियल आहे, जंहिं करे ठटे शहर मां बरसाती पाणी हेठां इलाइक़नि में निकाल नथी सघियो ऐं ज़ोरदार बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी रहियो। जेका इहा सूरत रही त पोइ शहरी इलाइक़नि में ॿोॾ वारी सूरत पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त अंगामी बुनियादनि ते बीठल बरसाती पाणी खे न रुॻो निकाल कयो वञे, पर ड्रेनेज जे बहालीअ खे यकीनी बणायो वञे त जीअं बरसाती पाणी जेको आहे वक़्त निकाल थी सघे, इलाइक़ा जेके आहिनि तबाही खां बची सघनि। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ठटे मां महबूब रोही ठटे जी सूरत हाल बाबति अपडेट करे रहिया हुआ। संदसि इहो चवणु हो त मुआविन ख़ुसूसी पारां वाइदा कया विया, पर तमामु वाइदा जेके आहिनि उहे फेल थी रहिया आहिनि, छो त हिन महिल ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि ॿोॾ जी सूरत हाल जो बि ख़दशो आहे ऐं ॻोठ बि ॿुॾण जो ख़दशो वधी वियो आहे।
ॿी अफ़सोसनाक